सागरीय में तहाँ श्रवण करे रया आयो अध्याय पंजो। श्याम सुंदर श्री कृष्ण चंद्र महाराज चवंता प्या कि जिन जे अंदर जो अज्ञान आत्म ज्ञान जे सोझरे सां प्रकाश सां नाश थी वियो आहे, तिनखे ही परमात्मा जो साक्षात दर्शन थींदो आहे। जेके आत्म ज्ञान अचियो, ब्रह्म ज्ञान अचियो, वो परमात्मा जो साक्षात दर्शन कंदो आहे। जेको चवंदा आहियूं न, हृदय में हरि समायल आ, घट घट में उहो ई आ, एको एक एक प्रभु जान। जेको चवंदा आहियूं सबे घट राम बोले, सिया राम में सब जग जानी, यो सब वो दर्शन करे वठंदो आ, अनुभव करे वठंदो आ। केर? जेके आत्म ज्ञान ईंदो आ। आत्म ज्ञान कंहिंखे ईंदो आ? जंहिंजो मन बुद्धि चित्त हृदय पवित्र थी वेंदो आ, शुद्ध थी वेंदो आ, जेको सभिनी विकारनि खां खाली थी वेंदो आ, शून्य थी वेंदो आ, उनखे आत्म ज्ञान ईंदो आ। चो हरे राम हरे कृष्ण। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। हे अर्जुन, जिन जो मन ऐं बुद्धि रुगो परमात्मा में ही लगल आहे, अहिड़े ज्ञान जे करे पाप खां छुटल माण्हू परम गति खे पाईंदा आहिनि। चो हरे राम श्री कृष्ण गोविंद। छा चयूं? जंहिंजो मन भी बुद्धि भी भगवान में लगातार लगल आ, उनखे अहिड़ो ज्ञान ईंदो आ, पाप खां छॾिजी वेंदा आहिनि। जंहिंजा पाप छॾिजी विया उहे परम गति खे पाईंदा आहिनि। अहिड़ा ज्ञानी निवृत्त वारे ब्राह्मण, ध्यानु ॾिजो, हे ब्रह्म ज्ञान जी ॻाल्हि थी हले। अहिड़ा जेके ज्ञानी हूंदा आहिनि, आत्म ज्ञानी चओ या ब्रह्म ज्ञानी चओ, अहिड़ा महात्मा हिकिड़े नम्रता वारे ब्राह्मण में, ॿियो गौ माता में, टियों हाथीअ में, चौथों कुत्ते में ऐं पंजो चंडाल में भी सभिनी खे हिक नज़र सां ॾिसंदा आहिनि। भगवान त एतिरो ई चयो आहे। इन जो अर्थ छा आहे? चो हरे राम। यानी इन जो अर्थ ब्रह्म ज्ञान जी नज़र आहे कि जंहिंखे आत्म ज्ञान अचियो, उहे अहिड़े ब्राह्मण में जंहिंमें ब्राह्मण जा गुण आहिनि, अभिमान कोन्हे, निवृत्त आहे, ठीकु आहे, उन में त हिकु भगवान नज़र अची वेंदो। गौ माता में भी भगवान नज़र ईंदो, हाथीअ में कीअं नज़र अचे? तव्हां चवंदो हलो गणेश भगवान जो रूप आहे, ठीकु आहे, कुत्ते में हलो ब्राह्मण में नज़र आयो त पोइ वरी चंडाल में, चंडाल यानी घटि जात वारो या जेके घोर कर्म कंदा आहिनि, कठिन कर्म जंहिंजी सेवा हूंदी आहे। पोइ इहा ई त कठिनाई आहे, असां जहिड़ा माण्हू न ॾिसी सघंदा। भले व्यवहार सभिनि जो अलॻि हुजे, लेकिन परमात्मा जो तत्व सभिनि में नज़र अचे त उहो आत्मज्ञानी ब्रह्म ज्ञानी खे नज़र ईंदो कि जेको गांइ में आहे उहो ई भगवान हाथी में भी आहे, जेको ब्राह्मण में आहे उहो ई घटि जात वारे चंडाल में भी आहे, कुत्ते में भी वही आहे। चो हरे राम। ब्राह्मण जी, गौ माता जी तो माण्हू पूजा भी कंदा आहिनि, भगवान जो रूप ॾिसंदा आहिनि। कुत्ते जी कोई पूजा न कंदो, चंडाल खे कोई पूजा न कंदो, लेकिन व्यवहार भले अलग हुजे, तत्व यानी परमात्मा दर्शन सभिनी में हुजे। चो हरे राम। इहा आहे ब्रह्म ज्ञान जी नज़र। संत सम्झाइनि था व्याख्या में, भाई जी पंहिंजो ई शरीर आहे, तिलक काथे लॻाईंदो? तव्हां मथे ते लॻाईंदो न, पेर में त न लॻाईंदो। हाणे मां तव्हां खां पुछां, पेर बि त तव्हांजा आहिनि, ॿिए कंहिंजा थोरी न। पोइ तिलक मथे में छो था लॻायो, पेर में छो था लॻायो? इन जो छा जवाब ॾींदव?
ॿुधायो नानक राम तिलक मथे ते छो लॻाईंदा आहियो, पेर ते छो न लॻाईंदा आहियो? हाँ, वो स्थान उन जो आहे। हर शइ पंहिंजे स्थान ते व्यवस्थित शोभा ॾींदी आहे। अलॻि अलॻि शयूं। ठीकु आहे। असांखे अगरि मथे में चोट लॻे त दर्द थींदो, और पेर में चोट लॻे तॾहिं बि दर्द थींदो। मथे में चोट लॻी त उन जो इलाज कंदासीं, ऐं पेर में चोट लॻी त उन जो बि इलाज कंदासीं। ईअं न त पेर आहे, ही त जुतियुनि जी जॻह ते आहे, जुतियूं हिन में आहिनि। ही त हलण चलण जो कमु कंदो आहे। मुख मों त असां भॻवान जो नालो खणी था सघूं। मस्तक त श्रेष्ठ आहे शरीर में, न भले श्रेष्ठ आहे, कोई भी अंग आहिनि, चाहे अशुद्ध अंग आहिनि, अपवित्र अंग, हा न, लेकिन चोट लॻे त माण्हूअ खे पीड़ा त सभिनि में थींदी आहे। इलाज त सभिनि जो करिणो पवंदो आहे। त अहिड़ी तरह सां भले तिलक सां मथे में लॻायूं, ऐं पेर खे हथु लॻी वञे त धोइणो बि पवंदो आहे। पूजा में तव्हां वेठा आहियो, भॻवान जी आराधना में पेरनि ते हथ रखी वेठा आहियो, ठीकु आहे। हथनि जी मिटी लॻी वई, पेरनि में आई, हथनि में मिटी लॻी वई। हाणे उन हथनि सां कोई तव्हांखे ठाकुर जी जा चाहे गुल चाढ़ियो, ठाकुर जी पोशाक संभालियो, हथ धोइणा पवंदा की न तव्हांखे? कि उहे पंहिंजे पेरनि जे मिटीअ सां ठाकुर जी सेवा कंदा? न, हथ धोईंदो। अरे पेर बि तव्हांजा, हथ बि तव्हांजा, पर व्यवहार अलॻि आहे। त अहिड़ी तरह सां पूजा त ब्राह्मण जी थींदी, अपनापन प्यार घटि जात वारे सां बि हुजे, पर पूजित त ब्राह्मण आहे, पूजित त गऊ माता आहे। खीर त माण्हू गऊ माता जो पीअंदो, हा न। कंहिं ॿिए कंहिं जानवर कुतीअ जो खीर त कोई न पी सघंदो, खीर त गऊ माता जो ई पीअंदो। इहो मां नथो चवां, साधक संजीवनी में संतन सम्झायो आहे। चओ हरे राम। सवारी हाथीअ जी थींदी, लेकिन सुख दुख में जेकी हिकिड़ी भावना हूंदी आहे, चाहे मथे ते चोट लॻी या पेर में, पीड़ा त असांखे ई थींदी न। त अहिड़ी तरह सां चाहे कुतो हुजे, हाथी हुजे, गऊ माता हुजे, ब्राह्मण हुजे या चंडाल हुजे, सभिनि में हरि हिकु ई ॾिसणो आहे। व्यवहार में असां पूजा ब्राह्मण जी कंदासीं, सेवा कराईंदासीं घटि जात वारे खां, हा, रोटी ॾींदासीं कुते खे, ऐं पूजा कंदासीं गऊ माता जी, भोजन बि खाराईंदासीं भले, हा न, पर पूजा गऊ माता जी थींदी, कुते जी न थींदी। पर कुते खे बि पीड़ा आहे, कुझु खपे, बुख में आहे, त उन जी सेवा करण बि धर्म आहे। इन ई तरह सां ब्रह्म ज्ञानी सभिनि में भगवान खे ॾिसंदो आहे, भले व्यवहार अलॻि अलॻि कंदो आहे। श्री कृष्ण गोविंद। इहा अथव उन ब्रह्म ज्ञान जी नज़र। तंहिं करे अहिड़ा कर्म योगी जीअंदे ई सॼे संसार खे जीते वठंदा आहिनि। अहिड़ा कर्म योगी, अहिड़ा कर्म करण वारा, यानी जीअंदे बि हू संसार खां मुक्त रहंदा आहिनि। चओ हरे राम। जेको माण्हू प्यारे खे पाए ख़ुशि न थिए ऐं किने खे पाए क्रोध न करे। चओ हरे राम। यो न हर्षति न द्वेष्टि। गीता में भगवान चवनि था, जेको न प्रसन्न तो थिए न द्वेष तो करे। जेकी शइ मिली वई मनपसंद त प्रसन्न नथो थिए, और जेकी अप्रिय मिली त द्वेष नथो करे। चओ हरे राम। अज पकोड़ा मिलिया, अरे मज़ो अची वियो, अज फेवरेट पकोड़ा मिलिया, और करेला मिलिया, त पूरी बूथ भी सुझाइणो न आहे। जेको आहे प्रभु ठाकुर जी तव्हांखे निवेदित करे असांखे प्रसाद वठणो आहे। ये तो खाइण जी ॻाल्हि आहे, जीवन में सुख दुख जी ॻाल्हि, हर परिस्थिति जी ॻाल्हि, जेको सम रहे। त जेको माण्हू पंहिंजे प्रिय शइ खे पाए करे ख़ुशि न थिए ऐं जेकी शइ उनखे ख़राब थी लॻे उहा मिली वञे त विरोध न करे, क्रोध न करे। अहिड़ो स्थिर बुद्धीअ वारो ब्रह्म वेता, ब्रह्म खे सम्झण वारो पुरुष पर ब्रह्म परमात्मा में ही लीन रहंदो आहे। चओ हरे राम। ॿाहिरी विषयनि यानी संसार जे भोगन खां परे थियल निर्मल अंतःकरण वारो माण्हू ई भगवत आनंद में मगन रहंदो आहे। जेके संसार में कोई दिलचस्पी कोन्हे,
मान मर्यादा नथो चाहे, कोई भी मन जी इच्छाऊं कोन, बिना के इच्छा जे बिना कुछ पाए ही मजे में तो रहे। जंहिंजो मन चित बुद्धि हृदय पवित्र थी आहिनि, शुद्ध थी आहिनि, अहिड़ा संत भगवत आनंद में मगन रहंदा आहिनि। चओ हरे राम। इंद्रन ऐं विषयनि जे मेल सां जेके भोग पैदा थींदा आहिनि, ध्यानु ॾिजो, इंद्रन जे ऐं विषय विकारनि जे, इंद्रियूं छा आहिनि यादि अथव न, बार बार तव्हांखे ॿुधायो, आँखियूं कन जबान त्वचा, ये ज्ञान इंद्रियूं कर्म इंद्रियूं 10 थींदियूं आहिनि। अखियुनि सां ॾिसण जो सुख वठंदा आहियूं असां, कननि सां ॿुधण जो, त्वचा सां स्पर्श जो, जबान सां स्वाद जो ॻाल्हाइण जो, कननि सां श्रवण करण जो, ये सब सुख वठंदा आहियूं। त मान लो जंहिं इंद्रिय सां जेको सुख आयो, जबान खे कोई बढ़िया स्वादिष्ट शइ मिली वई, कननि सां असांखे बढ़िया संगीत, कुछ कोई निंदा जी ॻाल्हियूं या कोई चटपटी ॻाल्हियूं मिली वयूं ॿुधण जे लाइ, अखियुनि सां कोई ख़ूबसूरत नज़ारा नज़र आया, छा त मज़ो आयो कश्मीर में, अरे हेॾे काॾे मज़ो आयो, बढ़िया असां हे ॾिसी आयासीं, मां हे दृश्य ॾिठो, हाँ मां ये फिल्म ॾिठी, ये सिनेमा ॾिठी, ये इंद्रनि जा विषय ई त आहिनि, सुख त आहिनि। लेकिन भगवान छा था चवनि, ध्यानु ॾियो, ॿाहिरी विषय यानी संसार जे भोगनि खां, विषयनि जे मेल सां जेके भोग पैदा थींदा आहिनि, इंद्रनि ऐं विषयनि जे, यानी अखियुनि सां ॾिसण जो सुख, कननि सां ॿुधण जो, जबान सां स्वाद जो आदि, इन्हनि सां जेके सुख पैदा थींदा आहिनि, असां जहिड़े विषयी माण्हुनि खे उहे सुख ॾिसण में ॾाढा बढ़िया लॻंदा आहिनि। अरे केॾो सुख आहे, ओहो ये तो एडी कुल्फी बढ़िया है, मां रायपुर हली वञा खाइण जे लाइ, हिन जी चाट, ओहो नालो ही खणी छा चओ, ये चाट अहिड़ी आहे न कि मां हितां जेॾी महिल बि गाॾी वेंदो आहियां त ब्रेक लॻी वेंदी आहे, केॾा बि कम हुजनि मां गाॾी रोकींदो आहियां, हिन होटल में पहिरियों चाट खाईंदो आहियां, ये 100 रुपए थी वञे मां तॾहिं बि खाईंदुमि। चओ हरे राम। ये चाहे तुंहिंजी चाट, अरे भैया ये जबान जा स्वाद आहिनि जेके, इंद्रनि जा स्वाद आहिनि, ये सिनेमा, हिन एक्टर जी मां सिनेमा न छॾियां, कुछ भी थी वञे, मां हिन जो गहरो फैन आहियां, ॾिसी रहंदुमि। साल में 1 बार मां गोवा वेंदो ई आहियां, ॿधल काॾे न काॾे घुमण फिरण तय आहे असांजो। त भगवान चवनि था त इहे इंद्रनि जा ऐं विषयनि जा सुख आहिनि, ॾिसण जा, ॿुधण जा, स्पर्श जा, घुमण फिरण जा, खाद पीत जा, ये जेके सुख आहिनि असां जहिड़े संसारी माण्हुनि खे ॾाढा प्यारा लॻंदा आहिनि। अरे इन्हनि में केॾो सुख आहे, केॾी मौज आहे, पर हक़ीक़त में दुख ॾियण वारा हूंदा आहिनि। चओ हरि राम। तंहिं करे हे अर्जुन, समझदार माण्हू, बुद्धिमान माण्हू, अकुल वारा, विवेक वारा, ज्ञान वारा उन में फासंदा कोन आहिनि। चओ हरे राम। श्री कृष्ण भगवान जी वाणी तो चो भाई, ये ही संस्पर्शजा चो भोगा दुख योनय एवत। संगत के चवण जो, संगत चुप थी वेंदी आहे न, हाली संगत चे, हाँ वरी चो ये ही भोगा। भगवान चवंता हे इंद्रन ऐं स्पर्श जा भोग, ये ही संस्पर्श जा भोगा, दुख योन एवत, ये ही संस्पर्श जा भोगा दुख योनय एवत आद्यंतवंतः कौन्तेय। भगवान चवंता है कौन्तेय, हे अर्जुन, हे अचण वञण वारा आहिनि, न तेषु रमते बुधः। बुध यानी बुद्धिमान, समझदार केरु आहे, जेको पैसा कमाए, है न। असां समझदार बुद्धिमान कंहिंखे चवंदा आहियूं, अरे करोड़े रुपया कमाए वरिता अथई भैया,
माण्हू 100 साल में न कमाए, हिन अहिड़ी तकड़ी हलाई आहे, 10 सालनि में आयो, हेॾे कई होॾे कई, हेॾे कई हूअं कई, हीअं कई, नंबर लॻाई, हे कई, हीअं खणी आयो 2-4 हज़ार, ख़ाली हाथ अहिड़ो व्यापार कई, अॼु अरबपति आहे। चओ हरे राम। असांजे लाइ उहो केरु आहे? ॾाढो बुद्धिमान आहे, दिमाग़ वारो आहे, पर न, शास्त्र चवनि था कंहिंजा अहिड़ा पुण्य कर्म थियल हूंदा आहिनि, पैसा त उन सां ईंदा आहिनि। असां सम्झंदा आहियूं हुन ॾाढो चालाकी सां कमाइनि। दुनिया में लखे करोड़े माण्हू बुद्धिमान भरियल पिया आहिनि, पैसो हथ में कोन्हे, ठन ठन पाल। दुनिया में कई मूर्ख माण्हू आहिनि, पढ़ाई लिखाई न कई अथऊं, अंगूठा छापिन, अरबपति खरबपति। कई नेता आहिनि जेके पढ़ण बि न ईंदो अथनि, सिग्नेचर करण न ईंदी अथनि, अहिड़ा बि नेता आहिनि, ऐं पैसा अरबपति। चओ हरे राम। कई तव्हां व्हाट्सअप ते हाणे मीडिया ते सभु ॾिसंदा आहियो, भाई MA चांहि वाला, MCOM चांहि वाला ईंदा आहिनि न फोटो। छा कया, नौकरी न मिली, धंधो कर, पैसा कोन्हनि, काॾे वञनि वीचारा? छो जो पैसा इन्हनि सां न मिलंदा आहिनि, पैसा धन संपत्ति दान सां मिलंदा आहिनि। जंहिं पिछले जन्म में दान कया आहिनि या हिन जन्म में दान कया आहिनि, उहे धनपति थी वेंदा आहिनि, समृद्धिशाली थी वेंदा आहिनि। चओ हरे राम। त भगवान चवनि था भाई इन्हनि में सुख कोन्हेव। असां बुद्धिमान इनखे सम्झंदा आहियूं न, जंहिं शोहरत कमाई, पैसा कमाया, नाला कमाया। न न, बुद्धिमान कहिड़ो आहे? जेको इन्हनि में फासे ई कोन। इन शरीर जे सुखनि में, इंद्रियनि जे सुखनि में, लोभ लालच में बुद्धिमान माण्हू न फासंदा आहिनि। समझदार माण्हू भगवान उन्हनि खे था चवनि। असांजे नज़र में तो चवंदा आहिनि, अरे त फ़क़ीर आहे, ग़रीब, हे छा ॼाणे। हाँ, कपिड़ा बि ईअं पाईंदो आहे सादा, चाहे त सुठा कपिड़ा पाए थो सघे, पैसो बि अथसि, ईअं घुमंदो अथई। चओ हरे राम। अरे हे छा, हे त ईअं खाईंदे, दाल चांवर ॾेसि, जेको ॾेसि, कोई शौक़ी कोन्हेसि, कॾहिं हिनखे ॾिठो बि न आहे होटलनि ते घुमंदे। हे कॾहिं वॾी वॾी उन में बि न ईंदो आहे, मीटिंग में, वॾी पंचायतियूं थींदियूं आहिनि समाज में, कॾहिं हेॾे होॾे अचिबो आहे, घुमिबो आहे। हा, असां जीअं कंदा आहियूं भाई, वॾा वॾा प्रोग्राम ठाहींदा आहियूं, कंहिंमें शामिल ई न थींदो आहे। असांजे नज़र में बेवकूफ़ माण्हू आहे, लेकिन श्री कृष्ण भगवान जे नज़रनि में उहे माण्हू समझदार आहिनि, जेके विषय विकारनि खां बचनि था। बुद्धिमान माण्हू, पुरुष, उन में कोन फासंदा आहिनि। श्री कृष्ण भगवान चवनि था। यादि रखिजो भाई, ये ही संस परश जा भोगा दुख योन एवत आद्यंतवंत कौन्ते नतेषु रमते बुध। ये दुख जा कारण आहिनि। ये शरीर जा जेके सुख आहिनि न, हक़ीक़त में नज़र सुख वारा था अचनि, पर ये दुख जा कारण आहिनि। ये दुख ॾियण वारा आहिनि साध संगत जी। चो हरे राम।